अॼु असां ज़िले ख़ैरपुर जे तैलको नारो में तारीख़ी हंधि लक शरीफ़ ते पहुता आहियूं। असां सां गॾु साईं तारिक सईद सुलेमान शाह, सागण उस्ताद निज़ामाणी, गणक मोगल इमाम मोहम्मद सालिह सजराणी ऐं असांजो अकबर वसा। ही लक शरीफ़ जी उहा तारीख़ी मस्जिद आहे जेका हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जिन जे ज़माने खां हिते तइमीर थी आहे, पर ज़ाहिरात ही शयूं वरी वरी तइमीर थियूं आहिनि। हुन ज़माने में थी हूंदी, उन खां पोइ बि, पर ही जेके हिते बाना फ़क़ीर मुला रहनि था, उन्हनि जे तरफ़ां हिते ही ख़िदमत आहे। त चवण जो मक़सदु हिते लक शरीफ़ ते हिकिड़ो त पीर सरदार जो जेको बंगलो आहे उन जी तमामु वॾी अहमियत आहे, ऐं जेके जंहिं नमूने सां मस्जिद जी जड़ावत आहे, मस्जिद जे जेका कारीगरी थियल आहे, मस्जिद जे जेको सिटराव थियल आहे, इहो तमामु सुहिणी ऐं सुभाउ वारो आहे। हिन तारीख़ी हंध ते पीर सिंह रोज़े धणी बादशाह खां वठी मुख़्तलिफ़ ॿिया बि जेके पीर सिंह सरदार आहिनि, ख़ैर उन जूं दावतूं थियूं आहिनि। हिते जे तरह जे जमात जे माण्हुनि सां जॾहिं घुरी लधो फ़क़ीर मुल्लो आहे या बानो फ़क़ीर मुल्लो आहे, उहे हिते ख़िदमत में रहनि था। असां अॻे दफ़े फ़क़ीर मीर मंदी ज़माने सां ॻाल्हायासीं त असां हिननि खां हिननि जे बारे में मालूमात वरिती हुई त हीउ बंगलो त हाणे तइमीर थियो आहे, जंहिं ते असां थोरी देरि खां पोइ वेंदासीं ॾिसंदासीं, पर हीअ तारीख़ी मस्जिद जुड़ियल आहे। ऐं हिन जे साम्हूं साम्हूं ओभर ते जेका भिट आहे, दड़ो आहे, उन दड़े ते पीर सिंह सोरी बादशाह जिन जी बि दावत थी आहे, ऐं पीर सिंह छठ धणी बादशाह जिन ख़ैर जा आया हुआ, सो बि हिन बाग़ ऐं मकान ते। चवण जो मक़सदु तारीख़ी हंधि लक शरीफ़, जंहिंजी ही तारीख़ मस्जिद, उते असां बीठा आहियूं, जंहिंजी जेका जड़ावत आहे, जंहिंजो जेको रंग आहे, जंहिं ते जेको कमु थियल आहे, उहो तमामु मालिश आहे। साईं शाह साहिबु, तव्हां अचो उस्ताद निज़ामाणी साईं। साईं असां इंतिहाई तारीख़ी जाइ ते वेठा आहियूं, ऐं अहिड़े इलाइक़े में, ॾुराहे इलाइक़े में अहिड़ी ख़ूबसूरत मस्जिद ऐं पीर साहिब जो बंगलो, ॾाढी ख़ुशी थिए थी। हीअ हिकिड़ी तारीख़ी मस्जिद आहे। हिन मस्जिद जे या हिन इलाइक़े लक शरीफ़ जे हवाले सां चवनि था त पहिरीं हिनखे जेको आहे सो खिपियल वारे चवंदा हुआ, पोइ पीर साहिब जेको पाण जेको आहे सो हिते आया, हिनखे जेको आहे सो लक जो नालो रखियो, लक शरीफ़ सॾिजे थी। त हिन इलाइक़े खे इहा साद हासिलु आहे त पागारा ख़ानदान जूं सभई गादियूं जेके आहिनि सही हिते आयूं आहिनि, ऐं हिते जेको आहे सो माना पंहिंजा क़दम मुबारक घुमाया अथनि। त हिनजी एॾी वॾी अहमियत आहे हुर तहरीक जे हवाले सां बि ऐं अछड़े थर जे हवाले सां बि। त हीअ मां सम्झां थो त अहिड़े इलाइक़े में अहिड़ी ख़ूबसूरत मस्जिद ऐं सुहिणी मस्जिद ऐं लोकेशन ॾाढी जेका आहे वणंदड़ ऐं बहितरीनु आहे। तमामु महिरबानी, तमामु सुठो, बहितरीनु। साईं शाह साहिबु, साईं तव्हां हिते अक्सर ईंदा रहंदा आहियो, ऐं ख़ासि तौर ते जेके राह वारा फ़क़ीर जेके जैसलमेर खां हलनि था, सिंध जे मुख़्तलिफ़ ॾोराणे इलाइक़नि खां हलनि था ऐं दरगाह शरीफ़ ते वञनि था, त हीअ तव्हांजा लंगर रहिया आहिनि। त तव्हां हिन इलाइक़े खे कीअं ॾिठो, हिन मस्जिद ऐं हिन हंध जे बारे में कुझु ॿुधायो। असां जॾहिं खां हितां मटी दाल जो फ़क़ीर मोहम्मद याकूब तमामु हिते ख़िदमत घणी कंदो हुअसि, जॾहिं हूंदासीं त हिन कम में हमेशह रहंदो हो। इन फ़क़ीर जो नालो वरी वठो, फ़क़ीर मोहम्मद याकूब। मोहम्मद याकूब, हा, हमेशह हिते फ़क़ीर जी वॾी ख़िदमत आहे। असां त अल्हम्दुलिल्लाह अञा बि दुआऊं त ख़ुदा इनखे वधीक हिमत ॾे, पर अलाह पाक हदीसुनि बि चवंदो आहे जंहिंखे आऊं चाहींदो आहियां उनखां इहे कम कराईंदो आहियां। हीअ बि अलाह जा एहसान आहिनि। ऐं हीअ जेके मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम जेके हिते क़दम घुमाया आहिनि, उन क़दम जी हीअ बरकत आहे जो हिन दिलनि खे अलाह ताला रोशन करे हीअ कमु करायो आहे। महिरबानी। माशा मोहम्मद सालिह साईं, तव्हां गढ़ बंगले खां पाण आया आहियूं। हाणे तव्हां हीअ जेके तारीख़ी हंध ते आहियो, त तव्हां हिन लक शरीफ़ जे बंगले जे बारे में ऐं हिन मस्जिद शरीफ़ ऐं हिन जे हवाले सां कुझु चवणु चाहींदा। हीअ हक़ीक़त में जेका तामीरात थियल न, माना माशाल्लाह जेका असां ॾाढी तारीफ़ ॿुधी, माना हिन मस्जिद लक शरीफ़ जी जेका मस्जिद, ऐं उहा अची बाक़ाइदा अॼु अखियुनि सां ॾिठी ॾाढी दिलि थी आहे, ऐं अलाह क़िस्म जी तामीरात थियल आहे। ऐं आउं चवंदुसि शाबत हुजे जेके हिते वीचारा जेके लोकल माण्हू आहिनि, उन्हनि माना एतिरे माना चवंदा न झंग में माना जंगल में मंगल थी वियो आहे, माना
त माना हिन अहिड़े अहिड़े इलाइक़े में ऐं शानदार तामीरात कई आहे जसो जे ऐं पीर से सरदार जिन जो बंगलो बि आहे ऐं हिन इलाइक़े खे इहो बि शरफ़ा थोला हिते जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे पाण तशरीफ़ फरमा थियूं आहिनि इहा बि हिकिड़ी हिन इलाइक़े लाइ वॾी हिकिड़ो इज़त जी ॻाल्हि आहे। तमामु तमामु महिरबानी। हाणे दोस्तो तव्हां ॾिसो त हीअ जेको शीशे जी कारीगरी आहे, शीशे जे टिकुनि ते जेको कमु थियल आहे उते अलाह रब्बुल इज़्ज़त इन खां सवाइ हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा नाला मुबारक हिते तहमीर थियल आहिनि ऐं लिखियल आहिनि। उन खां सवाइ जेके आहिनि से कलाम पाक जूं जेके आहिनि सूरतूं ऐं चवण जो मक़सदु माना तमामु आलीशान, हा आलीशान हिते कमु थियल आहे। ऐं ॿियो जमायत हिते हिन इलाइक़े जी जॾहिं रमज़ान शरीफ़ जो महीनो थिए थो त उन रमज़ान शरीफ़ जे महीने में ख़ासि तौर ते जॾहिं एतिकाफ़ में जमायत हिन इलाइक़े जा फ़क़ीर जेके आहिनि तारिक जेके माण्हू आहिनि उहे हिते अची वेहनि था ऐं हिन मस्जिद में जेको सो रमज़ान शरीफ़ खे हवाले सां एतिकाफ़ में वेहनि था ऐं अलाह जे हबीब खे यादि कनि था ऐं दीन जी ॻाल्हि कनि था ऐं पंहिंजी इबादत कनि था। त तमामु आलीशान मस्जिद आहे जेका अॼु असां ॾिठी आहे ऐं ॾाढी रंग बहितरीनु नमूने सां अलाह सभिनी खे पंहिंजे धणी जे सदके इज़त ऐं ईमान नसीब फरमाए ऐं हीउ तमामु सुहिणो ऐं सेबतो कमु आहे जेको असां ॾिठो आहे। साईं फकीर साईं छा वापसि आयो?